न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया मलीर खां। कंबर शहदादकोट ज़िले जे समाजी अगवान मंजूर हुसैन गोपांग सचल ॻोठ में साफ़ इन अॻियां धाईंदे चयो त कंबर शहर जे वार्ड नंबर 10 में गोपांग बिरादरीअ जा 2000 वोट आहिनि, जितां हर दफ़े मुंहिंजो मरहूम वालिद मोहम्मद जुमन गोपांग केतिरा भेरा काउंसलर चूंडियो हो ऐं रहवासियुनि जी भरपूर ख़िदमत कई हुई, पर हिन दफ़े सियासी अचकलबाज़ी कंदे असांजे वार्ड 10 जा समूरा वोट वार्ड नंबर 7 ॾांहुं मुंतक़िल कया विया आहिनि, जंहिं सबब वार्ड जा समूरा वोटर सख्त परेशान आहिनि ऐं असीं जंहिं वार्ड में रहूं था उते ॿिए वार्ड जा वोटर आंदा विया आहिनि। चूंडुनि बैदि वार्डनि में मसइला पैदा थींदा। असीं 10 वार्ड जा वोटर 7 वार्ड वारे काउंसलर ॾांहुं वेंदासीं ऐं हू चवंदो त तव्हां ॿिए वार्ड जा वोटर आहियो, पोइ को बि वार्ड जो बुनियादी मसइलो हल न थींदो। उन करे आऊं इलेक्शन कमीशन हद जे चूंडियल MP सरदार चांडियो खे अपील करियां थो त असांजा वोट 10 वार्ड में आंदा वञनि त जीअं अवाम जी बेचैनी खत्म थी सके। रिपोर्ट करे रहिया मुश्ताक कपोल, बे न्यूज़ मलीर।